लाभ मिठा पोए चाले साईं आयूं मिठा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं सलाम। छा सही बिस्मिल्लाह। खुश आयो खैर तबे सही आ बारी बियो खैरी है। बस आया तव्हां आयो नमक परवेज़ी लाई अचो दायरा वसायो मां स्टाइल हेड़ो वसायो सबे के कोन थी बाबा पर पहिरियों इहो ॿुधायो तूं घर में कीअं किरी आयो पाए साईं पंहिंजो घर आ थोरो हुते अचो न परायो मायूं नथर थो अचनि होॾे। हा हाणे ॿुधा तव्हांजो भाउ ख़ुदि न 2 पेटियूं अंबनि जूं वठी आयो आहे तव्हांजे नाले चयो अथई पैसा वठो हाणे 2 महीना थी विया हिन ॻाल्हि खे केरु ॾींदो पैसा ग़रीब माण्हू कुझु रहम कयो साईं। हिकिड़ो माण्हू तोखे वठी वञे ॿियो मुंहिंजे नाले ते अची करे दुनिया वठे तूं हुनखे ॾेई छॾे छा? साईं तव्हांजो भाउ आहे मां सुञाणा थो ज़ाती तरह सां हाणे 2 पेटियुनि जा पैसा ॾियो मुंहिंजो हेठि कोई न आहे बीठो रेड़े ते महिरबानी कयो। मूंखे हाणे शक थो पतो नज़ीर मेमण त न जेको सब्ज़ी बि ओ इहो इहो किताब बि हलाईंदो ओ इहो ई साईं यार तोसां मिली त मूंखे ॾाढो महिरबानी, ख़्वाहिश थी वई त ॾाढी मिलण जी ख़्वाहिश ई तोसां यार मां चयो त तुंहिंजे कारोबार खे असां वधायूं। मसइलो इहो आहे जो तूं करे थो न रेड़ी जो थोरो कारोबार आहे नंढो आहे तोखे मां 6 लख रुपया थो ॾियां व्याज तूं इहो कारोबार वधा त तूं बि कमाईंदे मां बि। साईं लख थोरा तव्हांजी महिरबानी मूंखे सिर्फ़ु 2 पेटियुनि जा पैसा ॾियो बाक़ी व्याज जो कमु मां न कंदुसि जंहिंमें आहियां मां तंहिंमें ख़ुशि आहियां मूंखे 2 पेटियुनि जा पैसा ॾियो इन में मां ख़ुशि आहियां व्याज मां न खणंदुसि। तरक़ी बाक़ी कीअं कंदी? मूंखे तरक़ी न खपे तरक़ी न खपे मुल्क तुंहिंजो व्याज खणे थो तूं नथो खणे उहो भली खणनि उहे तबाह जेके ॾियनि था तबाह जेके खणनि था तबाह ये असां दबाऊं ये स्टाइल लॻा पिया न साईं मूंखे व्याज न खपे मूंखे 2 पेटियुनि जा अंबनि जा पैसा खपनि। पैसा त तोखे हाणे असां न ॾींदासीं खणी ख़ैर साईं हाणे पैसा त ॾियणा पवंदा तव्हांखे आया आहियो तो महिनत करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध तूं जिते फ़ैसिलो कराए खणी फूज़ट खान वटि कराए जिते बि कराए मसइलो इहो आहे त मां तोखे वरितो न आहे भाउ ख़ुदि केरु आहे कंहिंजो पुटु आहे कंहिंजो भाउ आहे मूंखे का ख़बर न आहे उन सॾायो हूंदो मुंहिंजो भाउ नाजाइज़ था कयो तव्हांखे तव्हांजो भाउ सम्झी मां हुनखे ॾिनो तव्हांजे हू बहू तव्हां सां घुमे फिरे उते विहे तव्हां अगरि न ॾींदो त मां कंहिंखे दान ॾींदुमि 2 पेटियुनि जा पैसा इलाही। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध इहे कुझु बि न आहिनि असां पाण ट्रकियुनि जूं ट्रकियूं माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि व्याज ते अंबनि जूं साईं का ॻाल्हि कोन्हे का नज़ीर साहिबु तूं ख़ुशि हुज पर मसइलो इहो आहे हिकिड़ो माण्हू सुभाणे मुंहिंजो भाउ आहे तोखे सज़ा तौरु मां पैसा नथो ॾियां सुभाणे मुंहिंजो इहो भाउ आहे ख़ुदि हर हल मुंहिंजो भाउ थी वियो इन तोखां अंब जी पेटियूं वरितियूं सुभाणे को ॿियो अचे चए मां 100 टा वसाए व्याजी जो मूंखे 5 पेटियूं ॾे छा तूं ॾींदे? मां त ॾींदुसि न भलो माण्हू सम्झी भले माण्हू तॾहिं अची ख़बर पवंदी आहे न साईं हे त पैसा ॾियण वारा ई न आहिनि तजुर्बो मां किनो आहे मां पैसा न ॾींदुसि जंहिं ॾिनो थी पेटियूं उन खां वठो माना अॻिते न ॾियूं न तव्हांखे भली महिमान ताईं अचे थो तव्हां ॾे अची बीहंदा साईं हीअ शइ ॾियो असां त सम्झी करे ॾियूं था यार भला माण्हू चलो महिमान आया अथनि ॾियूं हाणे असांजी बि इज़त कयो तव्हां तोखे मानी चई मानी खारायूं तोखे छा खाईंदे हुकुम कर तव्हां भली 1 पेटी जा पैसा ॾियो 2 खे छॾियो 1 पेटी जा पैसा ॾियो बाबा मां चवां थो मां पेटी जा पैसा न ॾींदुमि रुपयो हिकिड़ो न ॾींदुमि हाणे ख़ुदि न खां वठां भला भली वठ ॿीहर बि न ॾींदोमांसि हुनखे न ॾिस महिमान ताईं ईंदो घर में इज़त जो सुवाल आहे अगरि ईंदो त हुनखे का शइ वठी न ईंदो त पोइ कीअं कमु हलंदो तव्हांजो जेसि ताईं मां त हुनखे चिठी न ॾियां जेसि ताईं मुंहिंजो दस्तख़त न अचे जेसि ताईं मुंहिंजो मोबाइल में वीडियो न खणी अचे अंबनि जी पेटी न ॾिजां सम्झे न ख़ुशि हुजे अला ख़ैर कर बसि साईं तव्हांजी मर्ज़ी बाक़ी हाणे ख़ुदि न मिले त मां ॾिसां थो हुनखे छॾींदोमांसि न हिकु त व्याज ई नथा वठो वरी चए हीअं व्याज असांखे न खपे साईं महिरबानी तव्हांजी व्याज न खपे बाक़ी हाणे ख़ुदि न अचे हुनखां मां वठां थो पाण पैसा ठीकु आहे रस्तो महिरबानी हिकु पराए घर में घिरिया था अचो वरी चओ था व्याज बि न खपे वरी पेटियुनि जा पैसा ॾे दुनिया वठी वञे हुनखे ॾींदो माखो पैसा वठंदे ईअं त असूल न आहे न साईं असांजा बि पंहिंजा स्टाइल आहिनि पंहिंजा दरवाज़ो बंदि करे छॾिबो फज़ीलत हे माण्हू घिरिया था अचनि हिते